मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। कंहिं शख़्स जी ज़ाती ज़मीन ते कब्ज़ो करे उन ते मस्जिद तामीरात करण कीअं आहे? छा उन मस्जिद में नमाज़ पढ़णु दुरुस्त आहे? बिल्कुलु इन मस्जिद में नमाज़ पढ़णु दुरुस्त न आहे। जंहिं ज़मीन खे बंदो कब्ज़ो करे ऐं उन ते मस्जिद तामीरात कई अथई त उन में बिल्कुलु नमाज़ न थींदी। नमाज़ थींदी आहे, नमाज़ पढ़ो बि न उन में। कंहिं बंदे जी ज़ाती ज़मीन हुई न, बाज़ मरतबा ईअं थींदो आहे कंहिं बंदे जी ज़ाती ज़मीन हुई, मसलन तौर मुंहिंजी ज़मीन हुई, कोई मौलवी साहब अची करे ज़ोरी मुंहिंजी ज़मीन में अची करे मस्जिद हलाई, मुंहिंजी बग़ैर पुछा खां मां इजाज़त ॾिनी बि न आहे, अची करे मस्जिद जेको तामीरत करे चई साईं मस्जिद हिते ठहींदा। यादि रहे त अहिड़ी मस्जिद में नमाज़ पढ़णु दुरुस्त न आहे। कब्ज़े वारी मस्जिद जे अंदरि नमाज़ न थींदी। मस्जिद उन मस्जिद जे अंदरि नमाज़ थींदी। ॾिसो हिकिड़ी कंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी न हूंदी आहे, कंहिं बंदे जी ज़ाती प्रॉपर्टी न आहे, कंहिं बंदे जी ज़ाती प्रॉपर्टी न आहे प्रॉपर्टी हिकिड़ी सरकारी। उन ते जेकॾहिं मस्जिद ठही वई न त उन में कोई बि इशू न आहे। उन में कोई बि तव्हां चवंदो साईं इहा त सरकार जी आहे न, साईं सरकार बि त असांजे लाइ न। सरकार हूंदी कंहिंजे लाइ आहे? सरकार हूंदी आहे पब्लिक जे लाइ। त मस्जिद कंहिंजे लाइ ठहंदी? मस्जिद बि थींदी कंहिंजी पब्लिक जे लाइ। हे जेके बि हिन टाइम सरकारी वॾा उहिदा आहिनि, जेके बि सरकारी थी ऑफिसर वेठा आहिनि, या फ़ौजी आहिनि, या कर्नल आहिनि, या जनरल आहिनि न, या वज़ीर आज़म आहिनि, हे सभु असांजा ख़ादिम आहिनि। ख़ादिम जी छा माना हूंदी आहे? माना असां पब्लिक जी ख़िदमत कंदासीं। वज़ीर आज़म बि इहा ॻाल्हि कंदो आहे त मां पब्लिक जी ख़िदमत कंदुमि ऐं मां हिन जो ख़ादिम आहियां। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ौम जो अमीर क़ौम जो ख़ादिम हूंदो आहे। ख़ादिम जी छा माना हूंदी आहे? उहो ख़िदमत कंदो। त सरकारी ज़मीन ते जेकॾहिं अगरि मस्जिद तामीरात थी वई त उन में नमाज़ पढ़णु बिल्कुलु दुरुस्त आहे। के बंदे जी ज़ाती प्रॉपर्टी आहे, उन पंहिंजी ज़ाती पैसनि ते वरिती आहे, उन में खां ज़ोरी अची करे मस्जिद तामीरात करणु त उहा मस्जिद न थींदी। मस्जिद उहा तॾहिं मस्जिद थींदी जॾहिं बंदो पंहिंजी रज़ा सां जेको आहे इजाज़त ॾे, पोइ उन में नमाज़ पढ़णु बि दुरुस्त आहे। जेकॾहिं अगरि कंहिं बि ॻोठनि जे अंदरि कंहिं बि इलाइक़नि जे अंदरि अहिड़ी का मस्जिद ठहियलु आहे उन में नमाज़ पढ़ण खां परहेज़ कयो, उन में नमाज़ पढ़ण खां परहेज़ कयो। त इस्लाम अहिड़ो जबर बिल्कुलु न कयो आहे। इस्लाम अहिड़ो जबर बिल्कुलु न कयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम मदीने जे अंदरि आया न, ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केरु रोकींदो भला? उहो त पूरी सरज़मीन जा मालिक आहिनि न। यार अल्लाह जो पैगम्बर आहे त केरु पूरी सरज़मीन जो मालिक आहे न। त पोइ बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने जे अंदरि आया न, जंहिं जॻह ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी तामीरात कराई त इहा हिकु ॿिनि यतीम ॿारनि जी प्रॉपर्टी हुई। अल्लाह जे नबी खे इल्मु थियो त हे ॿ जेको आहे ग़रीब यतीम आहिनि उनजी प्रॉपर्टी आहे। त अल्लाह जे नबी फरमायो उनखे घुरायो। साहिब जो साईं असां पाण ई उन्हनि खां वसूल कयूं था। अल्लाह जे नबी फरमायो न न बिल्कुलु न, उन ॿिनि खे घुरायो ऐं उन्हनि खां अल्लाह जे नबी पहिरियों इजाज़त वरिती। छा हे तव्हां प्रॉपर्टी खपणु चाहियो था? त उन ॿिनि जेको आहे यतीमनि जो साईं असां बिल्कुलु ॾियणु तव्हांखे त असां बिल्कुलु ॾींदासीं। अल्लाह जे नबी फरमायो हिन रक़म छा लॻायो था हिन जी? पोइ उन ॿिनि यतीमनि रक़म निकिरी ॻाई त यार रसूल अल्लाह असां हेतिरी इन रक़म लॻायूं था। अल्लाह जे नबी उहा पंहिंजी ज़ाती पैसनि खां उहा रक़म हुनखे ॾेई छॾी। कंहिं साहबा खां चंदो न वरितो। कंहिं साहिबनि खे ईअं न फरमायो हाणे तव्हां हिनखे, हालांकि बाज़ मौक़नि ते अल्लाह जे नबी हुकुम ॾिनो त वञी करे हे साहिबा हिनखे तूं जेको आहे तलवारनि जा पैसा ॾे, हिनखे उठनि जा तव्हां पैसा ॾियो, हे जिहाद में सॼो माल खणी हलंदासीं। पर जॾहिं मस्जिद ठाहिण जी तरतीब थी त अल्लाह जे नबी पंहिंजी जेब खां पैसा कढी करे ऐं नंढनि यतीमनि खे ॾेई छॾिया।